वेलकम बैक दोस्तों। ख़ुशि जो सलामत हुजो, ईद जो भलारो ॾींहुं आहे। असांजी ईद जी ट्रांसमिशन हली रही आहे। महिमान असां वटि ख़ूबसूरत वेठा आहिनि ऐं हेॾो ॿ नृतकियूं आहिनि, हिकिड़ो नृतको आहे। माशाल्लाह ज़बरदस्त ॻाल्हि ॿोल हले पई, मज़ाक मस्ती पई हले। अच्छा, तव्हां न्यूज़ कास्टर बि रहिया आहियो? जी, बल्कि आहियो, रहिया आहियो छा? आहियो, होस्टिंग बि कंदा, ॿिन्ही मां छा में मज़ो ईंदो आहे तव्हांखे? न्यूज़ कास्टर बि हिकु पंहिंजी जाइ ते उनजो पंहिंजो मज़ो आहे, ठीकु आहे। पर उन में सिर्फ़ु हिकिड़ी शइ जेका छॾण जी वजह जेका हुई, तव्हांजो आउं सोचो त मां होस्टिंग जी तरफ़ वञा, उते टाइम इलाही थो ॾियणो पवे ऐं तव्हांखे ख़बर आहे त हर वक़्तु जेको आहे बाख़बर हुजणु ज़रूरी आहे। टेंशन ऐं ज़्यादातर तव्हांखे ख़बर आहे न्यूज़ कहिड़े क़िस्म जूं अॼुकल्ह जहिड़ो माहौल आहे, न्यूज़ वारनि जो बि ॾोन आहे, ओड़े हिसाब सां न्यूज़ ॾेखारींदा आहिनि। त मूं इहो सोचियो त 10 कलाक वेही करे हिते न्यूज़ पढ़णु ऐं मतिलबु उहो ई ॻाल्हि आहे त हिकिड़ो मुस्कुराहट बि न हुजे चहिरे ते ऐं सफ़ाई, त उन नेचर जी मां आहियां बि कोन ऐं मां ज़ाहिर ॻाल्हि खिलणु ॻाल्हाइण वारी छोकिरी आहियां। पोइ मूंखे कंहिं चयो त होस्टिंग करे वेंदी तो, बचो मां करे कई न आहे ऐं न्यूज़ कास्टर अलाए सुठी होस्ट थी सघे थी अलाए नथी थी सघे, पर आउं ट्राई कयो त उन में अच्छा कॾहिं ईद जे ॾींहुं कॾहिं ईद जे ॾींहुं मां ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए? ईद जे ॾींहुं? हा, जीअं ईद जे ॾींहुं में न्यूज़ पढ़ो था, का ब्रेकिंग न्यूज़ अची वई हुजे? काफ़ी दफ़ा ईद हुजे या एवे ई ब्रेकिंग न्यूज़ त ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं ईद जे ॾींहुं बि सिर्फ़ु इहे ई न्यूज़ हूंदियूं आहिनि त भई ईद जी नमाज़ हिते थी हिन शहर में थी, हिन शहर में, मतलब पूरी सिंध से पूरो पाकिस्तान जिथे जिथे थींदो आहे ज़्यादातर इहे हूंदियूं आहिनि। ईद जे ॾींहुं का ख़ासि अहिड़ी ॿी मतिलबु ईद जे ॾींहुं बि अवां न्यूज़ पढ़ी आहे बिल्कुलु, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि, पंहिंजे कम सां संसियार आहिनि। असां पाण ॾिसी वेठा आहियूं ईद जो ॾींहुं आहे त छा कयूं। असल में इहो आहे जो माण्हू तव्हांजे इंतज़ार में हूंदा आहिनि, जेकी पब्लिक आहे उहा तव्हांखे ॾिसणु चाहींदी आहे। स्क्रीन जा माण्हू जेके आहिनि, असल में इक़बाल सईद अंसारी साहिबु चवंदो तव्हां आहियो स्टार सॾिबो आहे न, बिल्कुलु कलाकार खे स्टार सॾिबो आहे। स्टार उहो तारे खे सॾिबो आहे, तारो केतिरो परे आहे असां हुनखे हथ लाइ नथा सघूं, हा न। त स्टार बि आम माण्हू लाइ ईअं हूंदा आहिनि जेके टीवी ते वेठा आहिनि। असां हाणे कराची आहियूं ऐं के माण्हू को कश्मीर में आहे, को मिठीअ में आहे, को काथे आहे, जेकमबाद आहे, उहो असां ताईं पुॼी नथो सघे। जेकॾहिं पुॼंदो बि त असां अलाए किथे हूंदासीं, अलाए किथे रहियल हुआसीं, कहिड़ी जॻह ते रहियल। त इन जे लाइ स्टार जेको आहे उहो स्क्रीन ते पब्लिक लाइ अचणु ज़रूरी आहे, ख़ासि करे अहिड़े मौक़नि ते जेके ईद जा मौक़ा आहिनि, ख़ुशी जा मौक़ा आहिनि, हुन में अचण ज़रूरी आहे। उहे बि जेके आम माण्हू हूंदा आहिनि या तव्हांजा जेके फैन फॉलोअर्स हूंदा आहिनि, उन्हनि खे ॾाढो हिकिड़ो उत्साह हूंदो आहे त जंहिंजो मां फैन आहियां उहो पंहिंजी पर्सनल लाइफ कीअं थो गुज़ारे, किथे थो रहे, छा आहे उनखे खाइण में पसंदि, कहिड़ो कलर पसंदि आहे, रहणी कहणी कीअं, उहा किथां ख़बर पवंदी आहे? उहा हिन अहिड़े शोज़ मां ख़बर पवंदी आहे जिथे असां वेंदा आहियूं। हूअं त हाणे ख़बर न आहे, तव्हां जीअं लाफ्टर हाउस कयो था प्रोग्राम, तमामु सुठो, पूरी मां त इहो चवंदसि जिथे जिथे चैनल ॾिठो वञे थो पूरी दुनिया ताईं मशहूरु आहे। या अली गुल छा आहे सभिनी खे ख़बर आहे, पर पर्सनल तव्हां पंहिंजी लाइफ कीअं गुज़ारींदा आहियो चंद माण्हुनि खे ख़बर हूंदी, या जेके चाहींदड़ आहिनि उन्हनि खे मतिलबु हिकिड़ो उत्साह हूंदो आहे त असांखे ख़बर हुजणु खपे। बिल्कुलु सही आहे। जीअं हैदर साहिबु चयो त जेको पुष्पा फिल्म आई हिकिड़ी, पुष्पा जेको हीरो आहे उहो जेको ईअं करे रखंदो आहे, सफ़ा ई बेकार क़िस्म जी ड्रेसिंग, हुनजो माहौल अहिड़ो ॾेखारियऊं। हैदर चयो यार कहिड़नि माण्हुनि खे खियो अथसि फिल्म में, हिन माण्हू खियो अथनि, किने खे हिकिड़े खे फिल्म में हीरो करे खियो अथनि। वरी ॿुधाए जॾहिं उन जी मां हिस्ट्री पढ़ी, हुनखे त पंहिंजा जहाज़ आहिनि, जेट आहिनि हुनखे, त चुपो मूंखे वरी वधीक उन लाइ इज़त थी। सही त हुननि जो बैकग्राउंड ज़रूरु न आहे उअं ई हुजे, किनो जीअं आहे फिल्म में ॾेखारींदा। मराठी में इहे ई आहे त मराठी कुझु ईअं ई फिल्म ॾेखारींदा आहिनि, मेली मेली हूंदी आहे, पर हुननि जी फेमस इलाही वेंदी आहे, हुनजी फेमस इलाही मतिलबु त आर्टिस्ट जेको आहे जीअं हज़रा साहिबा चयो तुंहिंजो बैकग्राउंड पब्लिक ॾिसणु चाहींदी आहे, छा करे थो। ऐं आम जेका पब्लिक आहे उहो हर आर्टिस्ट जेको टीवी ते अचे थो उहो ईअं था सम्झनि त इहे ईअं लखपति करोड़पति आहे, जॾहिं त ईअं नथो थिए। ऐं उहो हर आर्टिस्ट ऐं हर फनकार जेको टीवी ते अचे थो उहो बि हिकिड़ो मुतवसत तबिके सां तालुक़ु रखे। ॾिसो हिकिड़ो तव्हांखे कॾहिं लैंडलॉर्ड जो किरदार बि मिलंदो आहे, यस, हा, त माना तव्हां आहियो, तव्हां हुन स्टाइल में ॻाल्हाए सघो था, आम माण्हू नथो ॻाल्हाए सघे, त माना तव्हां अमीर आहियो। वाह वाह वाह, तव्हां हुन स्टाइल जा माण्हू आहियो, तव्हां उहे सियासतदान आहियो, सभु ॾिसो। तव्हां त हिनखे मुंहिंजे ख़्याल में बहितर तरीक़े सां सम्झी सघंदा हूंदो त अंटिल अनलेस तव्हां उन कैरेक्टर में अंदरि घिड़ी नथा वञो,
उहो थी नथा वञो। हाणे जीअं मौलू जो कैरेक्टर कयो आहे असांजे सलाहुद्दीन साहब, हाणे ॾिसो न, जेसिताईं अंदरि हुन में घिड़ी न वेंदव तव्हां उहो कोन करे सघंदो। हिकिड़ो सब्जी विकिणण वारो आहे या इवन एसी ताईं तव्हां हारी आहियो, तव्हां मज़दूर आहियो, अव्हां गॾो था हलायो, बैलगाॾी था हलायो, गॾो गाॾो था हलायो, तव्हांखे उहो थियणो पवंदो, कैरेक्टर उहो थियणो पवंदो। सो इहो आहे। यकीन मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि, हिकिड़ो ज़बरदस्त तव्हां ईद जो मौक़ो आहे ऐं सभु माण्हू ॿुधनि बि अथा, कलाकार जेतिरो अमीर आहे न दुनिया में को बि न आहे दुनिया में। बिल्कुलु सही था चओ सर। कैरेक्टर जी ॻाल्हि थिए पई, ज़िंदगी में को अहिड़ो कैरेक्टर जेकी अव्हां कयो त अव्हां जी पर्सनल लाइफ ते बि अफेक्ट थियो हुजे हुनजो, हमें का जीअं ड्रामे खां पोइ अव्हां जो उहो कैरेक्टर अव्हां खां विसरी न सघियो, छाप रहिजी वई हुनजी अव्हां जी पर्सनैलिटी ते, अहिड़ो को कैरेक्टर? ॾिसो अॼुकल्ह तव्हांजे हथ में जेको रिमोट आहे न, उहो 200-300 चैनल तव्हांजे हथ में आहिनि ऐं असांजा जेके रीजनल चैनल्स आहिनि उहे घटि था ॾिठा वञनि। तव्हां केॾो बि कयो, छा बि कयो, ऐं अॻे हूंदो हो PTV हिकिड़ो चैनल, उन में पूरी दुनिया ऐं माण्हू मशहूरु थी वेंदो हो। ऐं हाणे असांखे सची ॻाल्हि इहा आहे त मशहूरु थियण जे लाइ बि ॼणो असांखे इलाही कुझु करिणो थो पए, तॾहिं वञी मशहूरु थिए थो माण्हू। सो इहे छापूं या अॻे उहे जेके राइटर हूंदा हुआ, उहे जेके महिनतूं थींदियूं हुयूं, अहिड़ो को कोन्हे को। जीअं मां तव्हांखे PTV जो ॿुधायो, बिल्कुलु सर, पहिरां स्क्रिप्ट मिलंदो हो, पोइ रिहर्सल थींदी हुई, पहिरां सभु चौधारी वेंदा आर्टिस्ट, शाम जी पार रिहर्सल रखियल हूंदी, बाबा चो रिहर्सल थींदी, सही रिहर्सल हूंदी उन ड्रामे जी, उन खां पोइ उहो ड्रामो लफ़्ज़ बि जेकॾहिं कंहिंखे चवणा हूंदा त उहो उनखे चवणा हूंदा टोन ऐं ट्यून में, क्यू में उनखे सॼी स्टोरी में बीहणो हूंदो आहे। सर पोइ हिन वक़्तु अव्हां खे कीअं महसूसु थींदो आहे त तव्हां सेट ते वञी बीहंदा आहियो ऐं डायलॉग्स बसि डायरेक्टर ॿुधाईंदो, हा भई जीअं अचे दिलि करे? सची ॻाल्हि इहा आहे, सची ॻाल्हि इहा आहे त हाणे त अच्छा इहा ॻाल्हि मूंखे आबिद अली साहब सम्झाई, मरहूम आबिद अली साहब सां मां गॾु कमु कयो उर्दू प्लेस में, ऐं मां पहिरियों ईअं हूंदो त लफ़्ज़ भले या लफ़्ज़ यादि कयो, हुन मूंखे चयो जी यार ईसानी साहब बात ये है कि आप इसको समझो कि पहले आपसे जो कैरेक्टर है वो क्या है, वो क्या कह रहा है और आपका क्या है और बाद में क्या है, कहानी है ये, वो क्या कह रहा है, आप क्या कह रहे हो, आपके बाद क्या कहेगा, ये कहानी है, ये सुनो। ये जैसे आम लाइफ में हम बोलते हैं, ये लफ़्ज़नि जो उहे बसि सिर्फ़ु इहा त ॻाल्हि करणी आहे। हाणे उन ॻाल्हि करण जो तव्हांजो जेको कैरेक्टर आहे तव्हांखे उहो पाण जिस्मानी तौर ते, ज़हनी तौर ते, फिज़िकली तव्हांखे थियणो थो पए। ऐं असां ईअं था, हाणे मां जेको कयो कैरेक्टर, यकीन कंदव त मूंखे हुननि मां चयो यार मूंखे हिकिड़ो दफ़ो पढ़णु त ॾियो। वाह, ये तो ये थी तो सेट थे, हाँ भाई आपको रोना है, अब ये नहीं पता कि खुशी क्या आंसू है, ये गम क्या आंसू है, रोना है आपको, आपको रोना है भाई, तव्हां दुखन में आयो। अच्छा ये वाली पाना ना उन कैरेक्टर उन जेको कैरेक्टर आहे बबडा ॻाल्हाइनि था त नंढनि जो कमु असां बस कईसे, असां चुप करे वेठा, सही ॻाल्हि आहे। असरा अमे कॾहिं न सोचियो त एक्टिंग जी तरफ़ अचिजे? न, भले ईद खां पोइ शुरूआत कयो कंहिं ड्रामे खां? न, मूंखे पसंदि आहे, पर्सनली मूंखे पसंदि आहे। बाक़ी असरा जेकॾहिं एक्टिंग कंदी त मुंहिंजे ख़्याल में सुठी कंदी एक्टिंग। अच्छा, हा यस, या तव्हांजी जेका फिज़िक्स आहे न, एक्टर खे सुञाणे वेंदो आहे, फिज़िक्स आहे न जेका तव्हांजी। अच्छा अक्सर इहो अॼुकल्ह ॾिठो वञे त साईं जी माई न कजो, साईं जो इलाज हले थो। साईं जो इलाज हले थो पियो, गोरी न कई आहे, अञा टाइम 6 महीना खनि, उन खां पोइ सही थी वेंदा पाण ई। मूंखां एक्टिंग करे अलाए इनजो नालो अथव अली गुल मलाह, इनखे सुञाणे जो जिते बि नज़र अचेव इनखे जेको आहे विहारे थधी चांहि पीआरिजो, थधी चांहि। मूंखां असल में मूंखां एक्टिंग करे थींदी कोन, भले केर बि मतिलबु कोशिशि बि कया त कोन थींदी। मां एक्टर आया ई पियो करे एक्टिंग, अॼुकल्ह कोई बि न पियो करे। रियलिटी आहे न, हाणे बिल्कुलु रियल जी ॻाल्हि आहे, ये जेको असां ॻाल्हायूं पिया इहो अहिड़ो आहे, खिलणो आहे, ईअं त हाणे जेको अचे थो उहो अचे थो मां सिंगर आहियां, मां एक्टर आहियां, मां होस्ट आहियां, ईअं थोरी आहे। लहो मैदान ते ख़बर कंप्यूटर ऐं ट्रैक्स माण्हुनि खे इलाहिनि खे बाथरूम सिंगर्स खे बि सिंगर करे छॾियो आहे। बिल्कुलु कंप्यूटर ऐं ट्रैक पर तव्हां कंहिंखे रोआरे नथा सघो, कंहिंखे खिलाए नथा सघो, जेसिताईं उहो हुन कैरेक्टर में जीअं तव्हां ॻाल्हि कयो पिया त जेसिताईं हुन में इन न थिए। सर अमे पंहिंजी ज़ाल जी तारीफ़ कई कुझु थोरो टाइम पहिरां, त अमे पंहिंजी ज़ाल जी एतिरी तारीफ़ कयो त कॾहिं घर में के खाधे पीते में हेल्प कराई आहे, कुकिंग में कॾहिं हेल्प कराई? मां यकीन कंदव त मां इलाही कमु कंदोसि, मां घर में इलाही कमु कंदोसि, हींअर नथो करियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजे घर में 4 नूंहर आहिनि, ऐं नानो ऐं ॾाॾो आहियां, ऐं मुंहिंजी न्याणी दुबई में रहंदी आहे, हिकिड़ी न्याणी आहे मूंखे, ऐं उहा दुबई में आहे, उनखे ॿ ॿार आहिनि। ऐं मां जीअं तव्हांखे कयो हाणे मुंहिंजूं नूंहर, ऐं एॾियूं सुठियूं नूंहर मिलियूं आहिनि मूंखे, यकीन कयो सभु
एॾियूं सुठियूं नूंहर मिलियूं आहिनि मूंखे, त मूंखे कमु कयो। हाणे मुंहिंजी घरवारी बि कमु न कंदी उहा, उन्हनि खे असल में इहा जो अल्लाह से हयाती ॾियसि उहे असांजी नियाणियूं जेके- बचाइजांइ मौला बचाइजांइ रहम कजांइ। असांजी नियाणियूं पाणे भउ भउ में कमु करे छॾींदियूं आहिनि। चाचो मथो हणंदो केर भई ॿुधे जान चढ़ायो जान कहिड़ो साफ़ सुथरो माहौल हूंदो आहे, हे घर में तो साफ़ सुथरो माहौल आहे। जान चढ़ायो। ऐं ॿुधो इहो बि अलाह पाक जो वॾो करम अथव। करम आहे। तव्हांजे जो फैमिली घर में इज़त हुजे। न घर में जेकॾहिं तव्हांजा फैमिली मेंबर सभु सुठा आहिनि, को बि हुन में का 19 20 19 न त अक्सर घरनि में ॾिठो नंढ नंढ ॻाल्हियुनि ते जहिड़ा थींदा। मतिलबु जीअं हिननि चयो ऐं 4 ज़हनी नूंहं आहिनि, सुकून तव्हांजी चयो त 4 नूंहर आहिनि, 4 सुठियूं आहिनि, त वाकई ख़ुशनसीबी आहे इहा। यकीन कयो अल्लाह से हुननि खे- मां अच्छा नंढनि ॿारनि जो जेको थींदो आहे न आवाज़ हीअं थींदो आहे, मां कॾहिं कॾहिं घर में चवंदो आहियां, मां चयो ॾिसो केॾी सुठी म्यूज़िक थी वॼे। ॿार जेकॾहिं ही ॻाल्हाइनि था ज़बरदस्त ॻाल्हि कई। बहितरीनु म्यूज़िक आहे। ॾाढो ॾाढी असांखे बि ख़बर मिली आहे। असांखे ॾाढो थोरो शोर कंदा मुचड़ हणंदा। हे ॾाढो ॾाढो हुजे थियणो हुजे असांजे घर न में त न टीवी हुजे। हलंदी आहे त बसि। असांखे न मिली आहे। ॿारनि जी ॾिसो ॿार जेके नंढड़ा थियनि था न उन्हनि जूं लातूं तव्हांजी नंढड़ीअ जो मां तव्हां क्लिप थोरी मां तव्हां सां ॻाल्हि कई, तव्हांजी नंढड़ी बाथड़ो पई ॻाल्हाए एॾो सुठो पियो लॻे मूंखे ईमानदारी सां। बग़ैर मूंखे हुनजे। पाण एॾो माण्हुनि सां ज़ोरी ॻाल्हाईंदो आहे, एॾो वणंदी आहे। हाणे ॾिसो इहा म्यूज़िक आहे, ओरिजिनल म्यूज़िक आहे इहा। ॾिसो मुंहिंजी घरवारी हुनखे पाणी ॾिनो न जंहिं हा। महिल पाणी ॾिनईसि, हुनखे चयईं अमी ठहीं तूं एॾी माना मुंहिंजी घरवारी एॾी ॿुधाईंदी एॾी मूंखे ख़ुशी थी वञे नंढड़ी ॿार हिते हाणे ॾिस एॾो लफ़्ज़ एॾो पर प्यारो लेकिन लफ़्ज़ अच्छा चयो। ॿारनि खे वरी असां इहो बि सम्झायूं ठही तूं त ठीकु आहे, पर असां हुनखे चऊं त बेटा पुट इन जज़ाकल्ला चइबो आहे। हा इहे बि असां शयूं ॿारनि खे सेखारियूं। सुठी हुजे। पर हू अचानक पंहिंजे तरफ़ हा, हुनजे पंहिंजे तरफ़, न, न, ॿार ॾाढो ॾाढी शान सुठी। हाणे ॿार। ॾाढी सुठी। हा ॾिसो Oh Lord, ॿार जी हा त हिकिड़ो चईं की तकलीफ़ करे भरे आई आहे शायदि हुनखे ज़हन में थियो हुन पाण ई चयो अमी पंहिंजे ठहीं तूं, तरफ़ां। उहो थोरो तोतलो ॻाल्हाईंदी आहे। घर में तव्हांजे जेकॾहिं सुठो माहौल आहे त यकीन कयो ज़हनी ऐं दिली सुकून जेकॾहिं तव्हांखे आयो न इन खां वधीक तव्हां अमीर आहियो ई आयो ई न। न, सही माण्हू घर जे टेंशन जे करे घर छॾे वेंदा आहिनि। तोबा ख़ुशू करे छॾींदा हा, आहिनि माण्हू। ख़ुदकुशी करे था छॾनि। साईं मुंहिंजे नॉलेज में मां नालो न खणंदुसि, वॾा वॾा माण्हू हा, बिल्कुलु। यकीन कयो हुननि जी घर वारनि सां अंडरस्टैंडिंग न, उहे पंहिंजे ऑफिसुनि में या अलॻि घर वठी अकेला नौकर सां गॾु था रहनि ऐं स्टिल। अच्छा हिकिड़े असांजो मुंहिंजो अंकल आहे हुन ॿुधायो त हुन चयो त ज़ाल मुड़ुस हिकु बंगले में रहनि था, पर रूम सालनि खां सवा साल थी विया अथनि पाण में ॻाल्हायो नथो। इहो जस्ट इमेजिन। पोइ बि ॿार थी विया त न न उहे त पहिरियां थिया। पहिरां थियनि सोची न, सघो इहा उहा ॻाल्हि न कर भाई क़ाबिल आहे इहा ॻाल्हि न कर। अल्लाहु अकबर। अली गुल मेरा छॾे नथो मौक़ो। न न ही छॾींदो त वॾी गुल कीअं सघंदो। उहो मां चपरा में चवंदो आहियां न 10 साल मुड़ुसु रुठल हो, पोइ बि 10 ॿार थी विया। सोरा पुछंदो आहे कीअं, पोइ कॾहिं कॾहिं परचाण ईंदो ख़ुशियूं जो ईअं टक ॾींदा रहो कंदा रहो। असल में इहे ई ख़ुशियूं आहिनि। फनकार जेको आहे न इनखे ईद फनकार चइबो उहो आहे। फनकार जेको आहे सो ॾाढो हिकिड़ो वीचारो लॻो पियो आहे। जी मां घणे फनकारनि जे ज़िक्र लाइ कयो कुझु। उहा ॻाल्हि कटिजी वई त फनकार सभ खां वधीक अमीर इन लाइ आहे, हिकु त उनखे मौला साईं ख़ुशियूं ॾेई छॾियूं आहिनि, पंहिंजे कलाकारनि में विच में किरदारु कंदो आहे, ख़ुशि हूंदो आहे। ॿियो अमीर इन लाइ आहे जो हुनजा एतिरा मदा हूंदा आहिनि, बिल्कुलु। उहो जॾहिं निकिरंदा भले रुपयो हुनखे खीसे में न हुजे, हाय 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 पर जॾहिं हुनखे मोहबत करण वारा मिलंदा आहिनि हा, हा, न, हू सम्झ अमीर हूंदो आहे। अमीर हूंदा बिल्कुलु। इहा ई ॻाल्हि। इहा केॾी वॾी आहे जो एतिरा माण्हू मोहबत कनि। ऐं ही वरी हाणे टाइम इहो अथव जो मां सम्झां थो सरंदीअ वारा या जेके करे सघनि था, टाइम ॾेई सघनि था, त फ़नकारनि जे लाइ या जेके कैमरा जे पोयों दोस्त बीठा आहिनि, हिते जेके केबिल खयूं बीठा आहिनि, इन्हनि जे फलाह बहबूद जी ॻाल्हि करणु खपे। बिल्कुलु सर, तव्हां माशाल्लाह साईं पंहिंजो कल्चर विंग में बि आहे, फंक्शनल कल्चर विंग में साईं प्रेसिडेंट आहे, ऐं फ़नकारनि जे लाइ साईं जाखोड़े पियो ऐं अल्लाह साईं हिमत ॾे। छो जो इहो बि टाइम कढणु हिकिड़ो वॾो माना हिकिड़ो जज़ाए ख़ैर आहे। हाणे हिन में मुंहिंजो पहिरियों जेको मोटो आहे उहो इहो आहे त फ़नकारनि जे लाइ प्लाट हुजे, का पंहिंजी सोसाइटी हुजे, मेडिकल कार्ड हुजे, इंश्योरेंस थियल हुजे, उहो बीमार थिए त वञी इलाजु कराए। ऐं ॿी वॾी ॻाल्हि ॾिसो, तव्हां असां पंहिंजो तौरु गुज़ारे आयासीं, असांजो जेका औलाद आहे उनजे लाइ त बहितरी कयूं। हाणे उन में असां जेको आहे सो इलाही अहिड़ियूं सीनियर फ़नकार आहिनि जंहिंजी नियाणियूं आहिनि, उन्हनि जूं शादियूं नथियूं थियनि, या ॿार आहे उन्हनि जी तालीम नथी थी सघे, भला नथी थिए त छो नथी थिए। हाणे जीअं असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, हिकिड़ो सालनि खां वठी चेयरमैन लॻो पियो आहे, उनखे मां हिकिड़ो प्रोफार्मा ठाहे ॾिनो, हुन में तक़रीबन 80-90 सुवाल हुया। हाणे असां कंप्यूटर खां ॼाणूं कोन था, उहो गुम करे छॾियो, जंहिंमें हिकिड़ो बटण दॿायो डिटेल सॼी तव्हांजी अची वेंदी, केतिरी औलाद आहे, उनजे ॿार एबल आहिनि, डिसेबल आहिनि, फ़नकार उहे जेकॾहिं तालीम हासिलु कनि था
वेरी नाइस, नथा कनि छो नथा करे सघनि, उनखे पैसा न आहिनि, फीस न आहे, छा आहे। दोस्तो सलामत हुजो, ख़ुशि हुजो। ईद जो भलारो ॾींहुं आहे। ईद जे भलारे ॾींहं ते असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हांजे चहिरनि ते मुस्कुराहटूं हुजनि, सुठा सुठा तव्हां इस्लाही असांजा ड्रामा ॾिसी सघो।